ॾियारी हिंदू धर्म जी ईद आहे। ॾियारी खे दीपावली ऐं दीवाली बि चवंदा आहिनि, जंहिंखे आमतौर ते रोशनियुनि जो त्योहार करे बि चयो वेंदो आहे। हीउ त्योहार हिंदू कैलेंडर जे मुताबिक़ 28 असू महीने में ईंदो आहे, जेको ख़ासि करे अंग्रेज़ी हिसाब सां अक्टूबर या नवंबर में पवंदो आहे। हीउ त्योहार इंडिया, नेपाल, श्रीलंका, म्यांमार ऐं मलेशिया ऐं केतिरनि ई मुल्कनि तोड़े जो पाकिस्तान जे सिंध इलाइक़े में आम जाम तौर ते मल्हायो वेंदो आहे। ऐं सिंध में इन ॾींहं ते सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां आम मोकल हूंदी आहे। उन ॾींहं ते हिंदुनि लाइ तमामु वॾो ॾींहुं हूंदो आहे, छाजे करे त हुन ॾींहं ते चवंदा आहिनि त असांजे घरनि में लक्ष्मी माता जेकी दौलत जी देवी आहे उहा घर ईंदी आहे, जंहिं करे हू पंहिंजा कारोबार खोले रखंदा आहिनि। उन ॾींहं ते पंहिंजे घर जे दरवाज़े ते तरहनि तरहनि जी डेकोरेशन, हार श्रंगार, घरनि खे रंग रूप करे ऐं शाम थींदे ई पंहिंजे घरनि जे दीवारनि जे अॻियां ॾीआ लॻाए छॾींदा आहिनि ऐं पंहिंजे भॻवान ऐं मूर्तियुनि जे अॻियां बि ॾीआ ॿारे ऐं पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि। हिन ॾींहं ते हिंदू मज़हब में तमामु घणी मिठाइयूं मिठाइयूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, खाधा पीता तयारु कया वेंदा आहिनि। ॾियारी जे ॾींहं ते हिंदुनि जो चवण मुताबिक़ आहे त उन ॾींहं ते श्री रामचंद्र जेको पंहिंजे पीउ जे वचन कयो हुयो ऐं पंहिंजे वचन सां पंहिंजी घरवारी सीता सां हू निकिरी वियो। हू बनवास कटे 14 साल खां पोइ जॾहिं हू वापसि आयो त हुनजे वापसि अचण ते, हुनजी जंग फतह करण ते ऐं दुश्मन खे हाराइण ते जॾहिं हू वापसि पंहिंजे अचे थो देश वतन घर अचे थो, त भई उन वक़्त जे हिंदू धर्म जे माण्हुनि उनजी आज्ञा कई, उनजी ख़ुशी में अचण में हीउ ॾींहुं सेलिब्रेट कयो ऐं ॾींहुं मल्हायो। बंगाल में काली देवी जी पूॼा कई वेंदी आहे। उत्तर हिंदुस्तान में त्योहार राणा खे शिकस्त ॾियण खां पोइ उहा अयोध्या जे शहर सीता, लक्ष्मण ऐं हनुमान सां गॾिजी शाही घर वापसी ते हीउ पिणु जशन तौरु मल्हायो वेंदो आहे। सिंधी माण्हू लक्ष्मी देवता आहे, उनखे तौरु मल्हाईंदा आहिनि। लक्ष्मी असल में ईअं खणी चइजे त दौलत जी देवी। सिंध जा हिंदू हिन त्योहार खे बि जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। सिंधियुनि जा माण्हू थोरो नवाण तरीक़े सां या क़दीम तरीक़े सां मल्हाए वेंदी आहे, पर उते लक्ष्मी माता जी पूॼा कई वेंदी आहे। लक्ष्मी माता जे अॻियां हटड़ी रखंदा आहिनि ऐं ॾीआ ॿारींदा आहिनि। सिंधी माण्हू पंहिंजे घरनि जी खे हार श्रंगार कंदा आहिनि, रंग रूप कंदा आहिनि, खाधा तयारु कंदा आहिनि, हिक ॿिए जूं दावतूं कंदा आहिनि, हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदा आहिनि, हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा आहिनि। हटड़ी छो ॿारींदा आहिनि? हटड़ी उन करे ॿारींदा आहिनि त हटड़ी लफ़्ज़ मां हट मां निकितल आहे। हट माना असां चवंदा आहियूं दुकान खे। हीअ चवंदा आहिनि त हिन ॾींहं ते लक्ष्मी माता जेकी आहे उहा असांजे मथां उन राति असांजे घरनि में ईंदी आहे ऐं उन राति उनजो असां आजा कंदा आहियूं। उन आजा जे करे ई जेको आहे उनजी देवता जी पूॼा कंदा आहिनि। उन सां गॾु सिंधी माण्हू चिबड़ रखंदा आहिनि हटड़ी जे अॻियां मथां चिबड़ रखंदा आहिनि। चिबड़ सां गॾु लूणु ऐं हेड यानी पीलो रंग। चिबड़ उन करे रखंदा आहिनि त हू चवंदा आहिनि त चिबड़ जेको आहे मिठो मेवो आहे। चिबड़ असल में सावण जी मौसम में पोखियो वेंदो आहे, बल्कि बरसाति जी मौसम में पाण ई फुटंदो आहे। हिन वक़्तु बि चिबड़ थर वारे पासे तमामु घणो थिए थो ऐं ज़बरदस्त हिकिड़े क़िस्म जो मिठो मेवो थिए थो ऐं माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि। उन जे हिसाब सां मुनासिब जे हिसाब सां हू चवंदा आहिनि भाई हीउ जेको मेवो आहे उहो लक्ष्मी माता जे तरफ़ां असांखे गॉड गिफ्ट आहे। उन जे करे हिन जेके उन सां गॾु रखियो वेंदा आहिनि। सिंधी में हिकिड़ी चवणी बि आहे त चवंदा आहिनि ॾियारी जो ॾीओ ॿरियो चिबड़ ॾाढो मिठो थी वियो। इहा असांजे वॾड़नि जी कहावत आहे। लूणु उन सां उन करे रखंदा आहिनि त लूणु चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं घर में मनूसत हुजे या का नज़र हुजे, अहिड़े हिसाब सां लूणु रखे छॾींदा आहिनि त बाबा न ईंदी, उनखे घेरो न कंदी, लक्ष्मी माता या असांजी दौलत ते बुरी नज़र न पवंदी। बाक़ी पीलो रंग त चयो वेंदो आहे त बाबा हीउ गोल्डन कलर आहे, उनजे करे रखियो वञे थो ऐं हू धन दौलत वारो रंग आहे। उन तौर ते सिंधी माण्हू उनखे रखनि था। उन सां गॾु ॿी हटड़ी जे साम्हूं ई खीर जो वटो रखे, खीर जे वटे में वरी सोना जा चांदी जा सिक्का रखंदा आहिनि। उहे सिक्कनि खे बि उन्हनि सां पूॼा कंदा आहिनि, सिक्कनि सां उनजी इबादत कंदा आहिनि ऐं उन ॾींहं ते ॾीआ ॿारे, बतियूं ॿारे, फटाका ॿारे, चिड़ंगूं ॿारे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां घिटियुनि ऐं रस्तनि में श्रंगारे वेंदा आहिनि। माना हर तरह जी ख़ुशी कई वेंदी आहे ऐं उहा ॾींहुं 2, 3, 4 ॾींहंनि ताईं हलंदी आहे। हिन ॾींहं ते तमामु घणी ख़ुशियुनि वारी ॾींहुं हूंदी आहे ऐं हिते हिंदू मज़हब में या सिंधी में अहिड़ो बि को चकर न थींदो आहे या झेड़ो झटो न थींदो आहे। हालांकि त हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहिनि। त
त दीवाली जो ॾियारी जो मुबारकूं ॾींदा आहिनि के माण्हू पोस्टर ठाहे उनखे ॾींदा आहिनि किन किन माण्हुनि खे दावत मिलंदी आहे त उहो दावतूं खाईंदा आहिनि ऐं सिंध में ॾाढी रवादारी वारे सिस्टम सां हीउ ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं सभई उनखे सुठे नमूने सां सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं वधीक ॾियारी बाबति तव्हां दोस्तनि खे जेकी मालूमात हुजे उहा भले शेयर कयो वधीक अहिड़ी मालूमात वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा तव्हां दोस्तनि जी महिरबानी।